नाज़रीन, ॼामशोरो सिंध यूनिवर्सिटी चेस टीम ऑल पाकिस्तान HSC इंटर-यूनिवर्सिटी चेस चैंपियनशिप में बी पोजीशन माणे वरिती। रिपोर्टर अनवर अली शोरो मूजिब सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरो जी टीम दाओ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस जे एहतमाम हेठि करायल 15वीं ऑल पाकिस्तान HSC इंटर-यूनिवर्सिटी चेस चैंपियनशिप में बी पोजीशन माणे वरिती। हायर एजुकेशन कमेटी इस्लामाबाद जे तावन सां मुनक़द करायल हिन चैंपियनशिप में पाकिस्तान जे 24 यूनिवर्सिटियुनि जी टीमुनि हिसो वरितो। चैंपियनशिप में 6 टीमुनि ते मुश्तमिल 4 ग्रुपनि विच में मुक़ाबला कराया विया, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी टीम सखर ऐं IBA यूनिवर्सिटी टीम खे ॿुड़ी जे मुक़ाबले में 3 राउंड्स तां, यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी जी लाहौर जी टीम खे ॿुड़ी जे मुक़ाबले में 3, इस्लामिया यूनिवर्सिटी ऑफ भावलपुर जी टीम खे 1 जे मुक़ाबले में 2, गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद खे ॿुड़ी जे मुक़ाबले में 3, यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी एंड एनिमल साइंस लाहौर जी टीम खे 1 जे मुक़ाबले में 2, क्वार्टर फाइनल में इकरा यूनिवर्सिटी कराची जी टीम खे 1 जे मुक़ाबले में 2 राउंड्स तां ऐं सेमी फाइनल में निमल यूनिवर्सिटी इस्लामाबाद खे 1 जे मुक़ाबले में 2 राउंड तां शिकस्त ॾेई चैंपियनशिप में बी पोजीशन माणे वरिती।